नाज़रीन प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। 8 फरवरी जी चूंडुनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियुनि तरफ़ां जेके टिकेटुनि ते मामला हलंदड़ हुआ उनमें पीपल्स पार्टी पंहिंजे उम्मीदवारनि जो याने नेशनल असेंबली ऐं सूबाई असेंबली ते टिकेटुनि जे उम्मीदवारनि जो ऐलान करे छॾियो आहे। लिस्ट बि जारी कई वई आहे। कुझु अहिड़ा तक आहिनि जिते टिकेटुनि ते मामला जेके आहिनि इख़्तिलाफ़नि जे वर चढ़ियल हुआ उन्हनि खे पेंडिंग में रखियो वियो आहे। उन्हनि पेंडिंग वारनि तकनि में नेशनल असेंबली यानी क़ौमी असेंबली जा तक भी शामिल आहिनि त सूबाई असेंबली जा तक भी शामिल आहिनि। ख़ासि तौर ते बदीन जे अंदरि जेको टंडो बागो वारो तक आहे ऐं उते जेको अञा ताईं सूबाई असेंबली जो को कैंडिडेट जेको आहे मुक़ररु न कयो वियो आहे। अहिड़े नमूने पाण अॼोके प्रोग्राम में उबाड़ो में बि डिस्कस कंदासूं। उन खां सवाइ शिकारपुर शबीर बिजाराणी वारो जेको तक आहे उन ते बि डिस्कस कंदासूं। सखर जे अंदरि जेको आहे उहो पेंडिंग में रखियो वियो आहे। ख़ासि तौर ते अरसलान जेको आहे शेख उन वारो तक अॼोके प्रोग्राम में पाण उहो डिस्कस कंदासूं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे रफ़ीक भुट्टो साहब। रफ़ीक भुट्टो साहब सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि। सिंध टीवी न्यूज़ जा एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन आहिनि। असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे मीर ग़ुलाम अली टालपुर साहब। पाण MNA जा कैंडिडेट आहिनि। बदीन मां पीपल्स पार्टी जी उम्मीदवार आहिनि। मीर साहब खे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। मीर साहब हिन वक़्तु पीपल्स पार्टी जेको आहे पंहिंजे कैंडिडेट खे लिस्ट जेका आहे उहा जारी करे छॾी आहे। टंडो बागो खे पेंडिंग ते रखियो वियो आहे। ईअं जीअं कुझु सिंध जा ॿिया तक बि पेंडिंग में रखिया विया आहिनि। छा मामिलो आहे, किथे इख़्तिलाफ़ आहे, अवां कहिड़ो कैंडिडेट चाहियो था, पार्टी जे अंदरि पार्टी जी क़यादत कहिड़ो कैंडिडेट चाहे थी, इख़्तिलाफ़ी मामला उन जी नोयत छा आहे? सही जेको आहे पार्टी जे तरफ़ां काफ़ी सीट्स जेके आहिनि 17-18 सीट्स आहिनि शायदि। पूरो त मूंखे अंग जी ख़बर न आहे पर तक़रीबन एतिरियूं थी वेंदियूं जेके रोकियूं वयूं आहिनि। उन्हनि ते शायदि वरी बग़ौर जाइज़ो वरितो पियो वञे त हाणे कहिड़े कैंडिडेट खे असीं जेको आहे सो उतां टिकट ॾियूं। जेतोणीकि टंडे बागे जी सीट जेका बदीन ज़िले में आहे PS 70 उन जो तालुक़ु आहे त उतां जेको आहे सो काफ़ी माण्हुनि जेके आहिनि से पंहिंजा इलेक्शन पेपर भरिया आहिनि। उते जेको आहे सो असांजो जेको जंहिं माण्हूअ उते कमु कयो आहे पोयनि 2 सालनि खां पार्टी जे तरफ़ां बि कमु कयो आहे उहो आहे पंहिंजो अरबाब अमानुल्ला आहे। उते को बि इख़्तिलाफ़ न आहे ऐं अरबाब अमानुल्ला उते कमु बि कयो आहे। उनखे 1.5 खां 2 साल थियण ते आहिनि। माण्हुनि सां रिलंदो मिलंदो रहियो आहे ऐं मुखालिफ़ जेके उते जा आहिनि काफ़ी माण्हुनि खे जेको आहे पार्टीअ में वठी आया आहिनि। त असांजे जेको आहे सो उते उहो ई कैंडिडेट उहो ई माण्हू आहे जेको हिन वक़्तु पार्टी में कमु कंदड़ आहे ऐं अॻिते वधंदड़ आहे। बाक़ी असांखे ॿुधायो वियो आहे त सूमर जे ॾींहुं उन्हनि जो नालो जेको आहे सो अनाउंस कयो वेंदो। मीर साहब उतां जी जेका मक़ामी पीपल्स पार्टी जी क़यादत आहे उहो कहिड़े कैंडिडेट खे सपोर्ट करे रही आहे ऐं उहा ज़ाहिर आहे त अवां अरबाब अमानुल्ला जी सिफ़ारिश कई हूंदी जीअं तव्हां चओ था त उन कमु कयो आहे। मक़ामी क़यादत कंहिंखे सपोर्ट करे रही आहे ऐं तव्हां ॻाल्हि कई त उतां कुझु मुखालिफ़ माण्हुनि खे जेको आहे पीपल्स पार्टी में जॉइन कयो वियो आहे। मुखालिफ़ उहे कहिड़ी पार्टी जा आहिनि, कहिड़ी धुर जा आहिनि ऐं उहे कहिड़े ग्रुप सां उन्हनि जो वाबस्तगी आहे? उते जेके माण्हू शामिल कया विया आहिनि उन्हनि मां कुझु मिर्ज़ा ग्रुप सां वास्तो रखंदड़ आहिनि जेके काफ़ी माण्हू पीपल्स पार्टी उन्हनि जॉइन कई आहे। कुझु माण्हू जेके आहिनि से PML जा आहिनि जिन पीपल्स पार्टी जॉइन कई आहे। पीसा पागारे जिन जी पार्टी जा उन्हनि बि जेको आहे सो पीपल्स पार्टी जॉइन कई आहे। जेका अरबाब साहब उते उन्हनि जे ॻोठनि में विया जलसा कया आहिनि ऐं उन्हनि जेका आहे सा जॉइनिंग कई आहे। जेतोणीकि पीपल्स पार्टी जी मक़ामी क़यादत आहे त उहा जेका आहे सो उनजो छा रवैयो आहे, छा उन्हनि जी सोच आहे त उन्हनि जी सोच जेका आहे सा मुताक़बत थी रखे जेका पार्टी जी सोच हुई जंहिं सोच जे तहत उन्हनि पंहिंजो अरबाब अमानुल्ला खे उते मोकिलियो हो। हुनजी आशीर्वाद कई, हुनखे कमु जेको आहे सो हुन कयो पिए, हुनखे अॻिते कयो वियो हो। त उते बि जेको आहे सो को बि इख़्तिलाफ़ न आहे त केरु अचे या छा अचे। बाक़ी वधीक त हर हालत में पार्टी लीडरशिप जी मर्ज़ी हूंदी आहे। असांखे पार्टी लीडरशिप पंहिंजी मर्ज़ी सां टिकट ॾिनी मूंखे बदीन 222 जी ऐं
उते बि जेको आहे आख़िर में पार्टी लीडरशिप जी मर्ज़ी हूंदी आहे त कंहिंखे बि जेको आहे सो टिकट ॾियनि। मीर साहब, अवां ते हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी आहे, छाकाणि त अवां जा जेके ॿई सूबाई तक आहिनि, अवां जे क़ौमी तक जे हेठि, जंहिंमें PS 70 आहे ऐं जेको आहे सो मातली वारो तक, उते ॿिन्ही हंधनि ते अवां खे नवां चहिरा, नवां कैंडिडेट ॾिना वेंदा, जीअं मोहम्मद हाले पोटरो आहे, या टंडो बागो मां तव्हां पाण चओ था त अरबाब अमानुल्लाह जो सूमर ताईं फ़ैसिलो थी वेंदो ऐं पार्टी ॿुधायो आहे त उते फाइनल कैंडिडेट ईंदो। त इहा जेका अवां ते ज़िम्मेवारी आहे, इनखे अवां कीअं था ॾिसो? ऐं ॿियो, टंडे बागे में पीपुल्स पार्टी जो ज़िले जो जनरल सेक्रेटरी आहे साईं बख़्श जमाली, उन जे किरदार खे तव्हां कीअं था ॾिसो? इन ते थोरी रोशनी विझो। साईं ज़िले जो जनरल सेक्रेटरी साईं बख़्श जमाली साहब जेको आहे सो अरबाबनि जी हिमायत में आहे ऐं हू हिमायत में आहे जेको पार्टी जंहिं कैंडिडेट खे टिकट ॾींदी, पार्टी जो जनरल सेक्रेटरी उन जी हिमायत कंदो। असीं सभु पार्टी डिसिप्लिन जा पाबंद आहियूं ऐं पार्टी जंहिंखे टिकट ॾींदी, जनरल सेक्रेटरी हुजे, प्रेसिडेंट हुजे, MNA MPA कैंडिडेट जेके बि हंध जा हुजनि, ऐं आउं पाण उते जो MNA कैंडिडेट आहियां, कुझु हिसो मूं वटि बि आहे टंडे बागे जो, त असां पार्टी डिसिप्लिन जा पाबंद आहियूं जंहिंखे पार्टी टिकट ॾींदी। पर जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त अरबाब सां अमानुल्लाह जेको आहे उनखे 2 साल थिया आहिनि, कमु कंदड़ रहियो आहे उते, ऐं हुन जेको आहे पार्टी जी हुनखे आशीर्वाद रही आहे। बाक़ी नवनि चेहरनि जी ॻाल्हि था कयो त मातलीअ मां दादा मोहम्मद हालेपुट साहब जेको आहे उहो नओं न आहे, उहो ज़मीनी चूंडनि में जेको आहे सो खटे आयो आहे, MPA सिटिंग MPA आहे। अरबाब साहब जेको आहे सो बिल्कुलु नओं आहे ऐं हो जेके आहिनि से नओं न आहे, पर हुननि जी पहिरीं जनरल इलेक्शन आहे दादा मोहम्मद साहब जी। हू पंहिंजी जेका आहे सतक में मज़बूत जेको आहे सो शख़्सियत आहिनि, वोट बि उन्हनि जा आहिनि ऐं बिल्कुलु असीं उन्हनि सां गॾु आहियूं ऐं टंडे बागे में जंहिंखे पार्टी टिकट ॾींदी असीं उन्हनि सां गॾु आहियूं ऐं पूरी कोशिशि कंदासीं त हू वधि में वधि लीड सां खटे अचनि। कमाल चांग जो किरदारु बदीन में कीअं था ॾिसो? उन जे NTPPP हुजण सां को पीपुल्स पार्टीअ ते असरु पवंदो? साईं, कमाल चांग साहब या ॿियो माण्हू पार्टीअ जे साम्हूं बीहे थो, आज़ादी आहे, हीअ आज़ाद मुल्क आहे, भले बीहनि, ऐं हुननि जेको आहे केतिरा वोट खणनि था उहो इलेक्शन में ख़बर पइजी वेंदी हली। मीर साहब, जीअं तव्हां चयो त पार्टी डिसिप्लिन जा असां पाबंद आहियूं, मुख़्तलिफ़ तबक़नि ते जेके उम्मीदवारनि खे टिकटूं ॾिनियूं वियूं आहिनि, उनमें काफ़ी हंधनि ते जेके पीपुल्स पार्टी जा पुराणा उतां जा मक़ामी उहिदेदार आहिनि, उन्हनि खे काफ़ी ख़दशा ऐं रिज़र्वेशन्स आहिनि। अवां कीअं ॾिसो था पीपुल्स पार्टी जे अंदरि जेके पीपुल्स पार्टी जा लॉयल आहिनि, वफ़ादार आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं कुंडाइतो करे कंहिं नवनि चहिरनि खे किथां कंहिं ॿिए ग्रुप जे ज़रिए, किथां कंहिं सिफ़ारिश जी बुनियाद ते जेकॾहिं टिकट ॾिनी वञे थी, तव्हां सम्झो था त उन सां पार्टी खे पॉलिटिकली तौर ते फ़ाइदो थींदो या नुक़सानु? साईं, सियासत जेका आहे न हिकिड़ी जाइ ते जामिद न आहे। नवां चेहरा बिल्कुलु ईंदा आहिनि, पार्टी पीपुल्स पार्टी बि हिकिड़ी जाइ ते जामिद कान्हे, अॻिते वधंदड़ पार्टी आहे। नवां चेहरा बिल्कुलु जेके आहिनि से पार्टी में ईंदा ऐं नवां चेहरा अचनि पिया। हींअर बि असां वटि MNAs में तव्हां ॾिसंदव जेका हेसि ताईं जी लिस्ट आई आहे त उन में बि नवां चेहरा जेके आहिनि, नौजवान आहिनि, नवां चेहरा आहिनि। पार्टी चेयरमैन जेको आहे उन जी बि इहा ख़्वाहिश आहे त नौजवान अचनि, नवां चेहरा अचनि, जामिद न हुजे हिकिड़ी जाइ ते पार्टी, ऐं नई सोच ऐं नवां चेहरा जेके आहिनि से ज़रूरु अचनि। मीर साहब, अवां जे ई तक में पीपुल्स पार्टी जो जेको ज़िले सदर आहे रमज़ान चांडियो, उहो अवां जे ई तक में आहे। ॿुधण में आयो आहे त उन जा ऐं अवां जा इख़्तिलाफ़ आहिनि, इन में केतिरी सदाकत आहे ऐं अवां जा जेकॾहिं इख़्तिलाफ़ आहिनि त उन जा बुनियाद कहिड़ा आहिनि? न साईं, असां में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। हो अॼु सुबुह मूं हुन सां ॻाल्हायो, 2 ॾींहं अॻु जेको आहे सो हिते असीं गॾु वेठा हुआसीं। इहे ग़लति ख़बरूं आहिनि, कंहिं बि क़िस्म जो इख़्तिलाफ़ कोन्हे। महिरबानी मीर ग़ुलाम अली टालपुर साहब। मीर साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, ख़ासि तौर ते टंडो बागो ऐं बदीन जी जेका मजमूई सूरत हाल ही, मीर साहब जेको आहे उन हवाले सां मीर साहब जो चवणो हो त पार्टी क़यादत जेको बि फ़ैसिलो कंदी उन डिसिप्लिन जी पाबंदी जेका आहे कई वेंदी।
रफ़ीक साहब ही टंडो बागो जी जेका सूरत हाल आहे बदीन जी सूरत हाल आहे तव्हां कमाल चांग जे हवाले सां बि क्वेश्चन कयो मीर साहब सां ऐं कमाल चांग पीपल्स पार्टी जो MNA जो कैंडिडेट रहियो आहे त मजमूई तौर ते जीअं मीर साहब जे इहो बि चवणो त कुझु मिर्ज़ा ग्रुप जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पीपल्स पार्टी में जॉइन करायो वियो आहे मजमूई छा टंडो बागो जी पाण PS खे इंक्लूड कयूं सूरत हाल बदीन जी कीअं वञी पवंदी ॾिसो टंडो बागो हिन महिल जेको आहे सो हिकिड़ो हॉट पीस आहे बदीन जे अंदरि छाकाणि त हिते पहिरियों पीपल्स पार्टी जी मुखालफ़त में पप्पू शाह जो इहो हल्को रहियो उन खां बाद में जेको आहे सो मिर्ज़ा जो हॉट फेवरिंग एरिया हुयो जितां जेको आहे सो मिर्ज़ा जी वॾी जेका आहे डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहिब जी वॾी हुते अक्सरियत हुई ऐं टाउन कमेटी जो चेयरमैन हुजे यूनियन काउंसिलुनि जा चेयरमैन हुजनि ऐं उनजो पुटु जेको नओं सियासत में आयो उन उतां जेको आहे सो गुज़िरियल उन में खटियो हुयो पर हिन दफ़े पीपल्स पार्टी मुकमल तयारी कई आहे ऐं उते 2 सालनि खां जीअं मीर गुलाम अली टालपुर चयो त अरबाब अमानुल्ला खे जेको अरबाब लुत्फ़ुल्ला थर वारे जो उहो आहे त उते अरबाब रहीम जो बि जेको आहे सो हिकिड़ो असरु हुयो उनखे घटाइण जे लाइ अरबाब गुलाम रहीम जे असर खे घटाइण लाइ उन्हनि अरबाब लुत्फ़ुल्ला खे इहा ज़िम्मेवारी ॾिनी त टंडो बागो में तव्हां कमु कयो ऐं पीपल्स पार्टी जी मदद कयो उते हिन महिल जेका टाउन कमेटी आहे उहा साईं बख़्श जमाली जेको पीपल्स पार्टी जो डिस्ट्रिक्ट बदीन जो जनरल सेक्रेटरी आहे उनजे हवाले आहे ऐं हू पाण बि हितां कैंडिडेट हुयो पर उनखे टिकट न ॾिनी वई अञा उतां इहो साईं बख़्श जमाली ऐं अरबाबनि जे विच में तय थियणो आहे ऐं ॿियनि जे विच में तय थियणो आहे पप्पू शाह हींअर सियासत खां आउट आहे ऐं उहो घर में वेठो आहे उनजी जेका मिसिस आहे यास्मीन शाह उनखे जेको आहे सो रिज़र्व सीट ते टिकट ॾिनी वई आहे इन करे पप्पू शाह जी बि मुकमल हिमायत पीपल्स पार्टी सां रहंदी अरबाबनि जी बि रहंदी जमाली बि रहंदो त हिन दफ़े मिर्ज़ा ग्रुप खे टंडो बागो वारी जेका सीट आहे जेका हिन महिल गुज़िरियल असेंबली में हसनैन मिर्ज़ा वटि हुई उहा खटणु जेको आहे सो ॾाढी ॾुखी थी वई आहे रफ़ीक साहब जीअं मीर साहब त डिनाए कयो रमज़ान चाणी जेको PP जो प्रेसिडेंट आहे बदीन जो उनजा ऐं मीर साहब जा जेके इख़्तिलाफ़ आहिनि उन इख़्तिलाफ़नि जी नोयत छा आहे पार्टी जे अंदरि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो क़ौमी असेंबली जो मेंबर आहे ऐं ॿियो ज़िले सदर आहे ॿई अहम उहिदा आहिनि पावर पॉलिटिक्स में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको ज़िले जो सदर आहे उहो रोज़मर्रा जे ज़िंदगीअ में जेके अवामी मामला थींदा आहिनि उन जूं पंहिंजूं तरजीहात हूंदियूं MNA साहब जूं पंहिंजूं तरजीहात हूंदियूं त उहे तरजीहात जो जेको टकराव आहे उहो इख़्तिलाफ़ जी सूरत अख़्तियार कंदो आहे हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿई हिकिड़ी पीपल्स पार्टीअ में ईअं ई जेकॾहिं असां रमज़ान चांडियो खां पुछंदासीं त रमज़ान चांडियो बि ईअं ई डिनाए कंदो जीअं मीर गुलाम अली डिनाए कयो त असांजो कोई इख़्तिलाफ़ न आहे पर इहे इख़्तिलाफ़ आहिनि पार्टी में दाऊं थींदियूं रहियूं आहिनि ऐं पार्टी जी इजलासनि में मूंखे ख़बर आहे इनसाइड स्टोरीज़ जी त रमज़ान चांडियो काफ़ी दाऊं कंदो रहियो आहे त असांखे मीर गुलाम अली जेको आहे सो अवामी मामलनि में नज़र अंदाज़ करे थो ऐं हो करे थो अहिड़ी रीति जेके पार्टी जा उहिदेदार आहिनि उते जेका उन्हनि जी जेका पार्टी जे अंदरि अपॉइंटमेंट्स आहिनि उन में बि जेको आहे सो मीर साहब जी पंहिंजी चॉइस आहे रमज़ान चांडी जी पंहिंजी चॉइस आहे त इहे इख़्तिलाफ़ ज़रूरु आहिनि अच्छा बदीन जे हवाले सां पाण ॾिसूं त डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा हसनैन मिर्ज़ा ऐं हसाम मिर्ज़ा चइनी जा नॉमिनेशन फॉर्म जेके आहिनि उहे रद्द थी चुका आहिनि ट्रिब्यूनल में अपीलूं वियल आहिनि ॾिसजे त उहे फॉर्म बहाल थियनि था या उहे उते रद्द थी वञनि था पिया बदीन मां जेकॾहिं मिर्ज़ा फैमिली आउट थी वञे थी या मिर्ज़ा फैमिली इन थिए थी कॉन्टेस्ट थिए थी जनरल मजमूई सूरत हाल छा बींदी जेकॾहिं मिर्ज़ा अची वञनि था उनजा फॉर्म बहाल थियनि था पिया मिर्ज़ा फैमिली ॾिसो मिर्ज़ा साहब ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा गुज़िरियल 2018 जे इलेक्शन में इस्माइल राहो साहब जे साम्हूं ई बीठो हुयो ऐं हू तां हाराए वियो हिन महिल सूरत हाल अञा वधीक तब्दील आहे मूंखे नथो लॻे त इस्माइल राहू जेको यको वज़ीर रहियो ऐं उते इंटेक्ट आहे उहो उनजो भाउ असलम राहू हाणे त जेको आहे सो राहू फैमिली मां 10 खनि एक्टिव बंदा आहिनि जेके सुबुह खां वठी शाम ताईं सियासत कनि था माण्हुनि जी उज़र ख़ाइनि में ख़ुशियुनि में ग़मनि में शरीकुनि त हिन महिल त उन्हनि जो असरु अञा बि वधियो आहे ॿियो पावर हुजण जे करे बि वधे थो माण्हुनि खे उन नवाज़ियो हूंदो माण्हुनि खे उन जेको आहे सो पंहिंजो इंटेक्ट रखियो हूंदो त वज़ारत जा जेके ट्रिकल डाउन आहिनि उहे कॉन्स्टिट्यूंसी में पवंदा आहिनि तंहिं करे हिन दफ़े त जेकॾहिं मिर्ज़ा साहब ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहब इस्माइल राव साहब जे मुक़ाबले में बीहे थो त हिन महिल हुन लाइ ॾुखियायूं ज़रूरु हूंदी ॿी जेका हार्ड सीट आहे उहा आहे क़ौमी असेंबली जी बदीन ऐं टंडो बागो वारी सही बदीन ऐं गोलाडचे वारी जिते जेको आहे सो डॉक्टर फ़हमीदा
मिर्ज़ा गुज़िरियल जेको आहे सो 2000 जो हुन में रसूल बख्श चांडियो खे शिकस्त ॾिनी हुई सही। ऐं उन्हनि जे वोटनि शिकस्त जो मार्जन ॾाढो घटि हुयो पर उन जे बावजूदि हू इलेक्शन कमीशन में वियो अपीलूं कई पर उनखे कुझु हासिलु कोन थियो हिन दफ़े रसूल बख्श चांडियो बि वॾी तयारी सां आहे हिन कैंडिडेट रसूल बख्श चांडियो आहे पीपल्स पार्टी रसूल बख्श चांडियो आहे ऐं पीपल्स पार्टी उनखे ई जेको आहे सो टिकट ॾिनी आहे हिन तक मां ऐं उनजो जेको हेठि वरी बदीन वारी सीट ते ताज मोहम्मद मल्हा उते मल्हा बिरादरी आहे ऐं उहो पुराणो लेफ्टिस्ट कामरेड रहियो आहे फाज़ुल राहू जे वेझनि दोस्तनि में उनजो शुमारु थींदो आहे 2018 में एमपीए बि एमपीए में ताज मोहम्मद मल्हा थियो छाकाणि त इहा पहिरियों सीट हूंदी हुई सिकंदर महेंद्रे वटि सिकंदर महेंद्रो पोइ सेनेटर रहियो ऐं गुज़ारे वियो हाणे उनजी मिसिस डॉक्टर ख़ालदा महेंद्रो जेका आहे सा सेनेटर आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे महेंद्रो फैमिली मल्हा फैमिली बदीन जा मेमण ऐं पीपल्स पार्टी इहो गॾिजी करे इलेक्शन पई विढ़े त इन करे उन्हनि खे बि जेको आहे सो हुते ॾुखियायूं आहिनि अच्छा ही बदीन जे अंदरि जेकॾहिं पाण बिरादरनि जा पॉकेट्स ॾिसूं इन ख़ासि तौर ते गोलार्ची वारी जेका सीट आहे जिते डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा उनजो नॉमिनेशन फॉर्म रद्द थियो आहे उते बिरादरी वाइज़ पॉकेट्स कीअं आहिनि चांडियुनि जो केतिरो वोट आहे मेमणनि जो केतिरो वोट आहे मल्हान जो केतिरो वोट आहे वधीक डोमिनेंट वधीक जेको पॉकेट्स आहे स्ट्रॉन्ग पॉकेट्स कहिड़ी बिरादरी जो आहे ॾिसो टंडो बागो जे अंदरि असां जेकॾहिं चवंदासीं त जमाली बिरादरी उते वॾी हिकिड़ी रखे थी उनखां पोइ सैयदनि उनखां पोइ निज़ामाणी घणो करे मातली जे अंदरि आहिनि ऐं उहे निज़ामाणी जेके आहिनि से हिन महिल NTPP बीठा आहिनि गफ़ूर निज़ामाणी जेको अॻूणो MNA हूंदो उहो पीपल्स पार्टी में हुयो उनखां बाद में उनखे टिकट न मिली इख़्तिलाफ़ थिया इख़्तिलाफ़ इन तां थिया त उनजो पुटु आहे रऊफ़ निज़ामाणी जेको म्यूनिसिपल कमेटी मातली जो चेयरमैन जो उमेदवार हुयो उनखे पीपल्स पार्टी टिकट न ॾिनी ऐं ॿिए माण्हू खे टिकट ॾिनी त हू नाराज़ थी पार्टी खां अलॻि थी विया उते अकबर निज़ामाणी ऐं नासिर निज़ामाणी वारा हुआ जेके GDA यानी पीर साहिब जा मुरीद बि आहिनि ऐं उन्हनि जा दोस्त बि आहिनि ऐं उन्हनि जे हल्काए में बि आहिनि अकबर निज़ामाणी सूबाई सलाहकार बि रहियो आहे त उहे बि जेके आहिनि से NTPP आहिनि कड़ियो घंवर वारे पासे ऐं सेटलर्स जो तमामु वॾो वोट आहे गोलार्ची तालके में पंजाबी आहिनि क़ाइम खानी आहिनि उहे तक़रीबन जेको आहे आरई आहिनि बाजवा आहिनि उहे जेके आहिनि त तक़रीबन इस्माइल राहू सां बीठा आहिनि ऐं तंहिं करे उते जेको आहे सो थोरा घणा उन्हनि मां मिर्ज़ा साहब आहिनि पर घणे क़दुरु हुन पासे आहे मेमण कम्यूनिटी जेका आहे सा भुगड़ा मेमण बदीन शहर इन में वॾे पैमाने ते आहे उन्हनि जो इहो आहे त असांखे टिकटुनि में नज़रअंदाज़ कयो वञे थो इहो उन्हनि जो आहे पर लामला मेमण बिरादरी घणे भाङे जेका आहे सा उन्हनि जी जेका वॾी अक्सरियत आहे उहा पीपल्स पार्टी सां आहे उन्हनि जी जेका थोरी अक्सरियत आहे जेके आहे अक़िलियत में आहे उहे जेके आहिनि से मिर्ज़ा साहिब फमीदा मिर्ज़ा साहिब सां आहिनि हिते डॉक्टर आकाश अंसारी बि हिकु ॿ दफ़ो क़ौमी असेंबली जी इलेक्शन विढ़ंदो रहियो आहे उन बि कुझु वोट खया आहिनि पर हिन दफ़े उहो बीमारीअ जे करे ख़ामोश आहे ऐं हू बि को अहिड़ो आम किरदारु अदा करे कोन सघंदो इन पार्लियामानी बदीन वारे तक ते पाण इस्माइल राहू साहब खे बि ब्रेक खां पोइ टेलीफोन लाइन ते वठंदासूं उनखां बाद में पाण कोशिशि कंदासूं त शबीर बिजाराणी वारो जेको नेशनल असेंबली वारो तक आहे शिकारपुर जो उन ते बि पाण ॻाल्हायूं उबाड़ो जो तक ऐं सखर जे तकनि ते बि ॻाल्हाईंदासीं हिते नाज़रीन नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम कंटिन्यू कयूं था नाज़रीन वेलकम बैक बदीन जी जेका सूरत हाल ख़ासि तौर ते टंडो बागो जी जेका सूरत हाल आहे मजमूई तौर ते उते इलेक्शन जो सिनेरियो कहिड़े क़िस्म जो बीहंदो टिकटुनि जा मामला जेके आहिनि पाण उहे बि डिस्कस कया मीर ग़ुलाम अली टालपुर साहिब असांखे ॿुधायो त जेको डिसिप्लिन आहे पार्टी जो उनजी पाबंदी कई वेंदी हाणे कुझु PS उबाड़ो वारे तक ते रफ़ीक साहिब पाण हलूं था ऐं ख़ासि तौर ते जेको डिस्ट्रिक्ट घोटकी जा मामला टिकटुनि जा उते ख़ुदि पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी उते विज़िट कयो हो ऐं उते जेके कैंडिडेट आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं बि कयूं वयूं हुयूं पनो अकिल ऐं घोटकी वारे तक ते जेके सैफुल्ला धारेजो ऐं इकरामुल्ला धारेजो जो इशू हुयो महरमनि सां अली नवाज़
महर उर्फ़ राजा खान महर सां, उहो त मां सम्झां थो सेटल थी वियो, छाकाणि त सरदार अली गौर महर वारा सैफुल्ला धारेजे वारनि ॾियां लंघी विया हुया, उहो हिकिड़ो पैचअप थी वियो आहे ऐं सैफुल्ला धारेजो जेको आहे विड्रा कयो आहे। हीउ उॿाड़ो वारे मामले ते अञा सेटल न थियो आहे, जिते जाम महताब ॾहर ऐं शहरयार शर में मामिलो आहे। PS अरिड़हं जी मां ॻाल्हि कयां थो। हा जी बिल्कुलु, इहो हिकिड़ो ॿिए घोटकी ज़िले जे अंदरि हिकिड़ो हॉट पॉकेट आहे जेको डिसाइड नथा करे सघनि पीपुल्स पार्टी वारा। इवन काइम अली शाह, निसार खोड़ो उते विया ऐं उन्हनि जेको आहे सो जाम आफ्ताब सां ऐं जेको आहे सो इंडोर ऐं आउटडोर मुलाक़ातूं बि कयूं, पर उनजो को खड़तेल कोन निकितो ऐं हिन महिल ताईं पीपुल्स पार्टी PS अरिड़हं उॿाड़ो ते को फ़ैसिलो न करे सघी आहे। ऐं कल्ह जेका लिस्ट जारी थी आहे टिकेटुनि जी, उन में उहो जेको आहे सो पेंडिंग आहे। मूंखे जेके इतला आहिनि शकील साहब, त जाम महताब राज़ी थी वियो आहे ऐं जाम महताब पीपुल्स पार्टीअ जे फ़ैसिले जी पाबंदी कंदो ऐं पीपुल्स पार्टी इन सिलसिले में फाइनल कमेटियूं ठाहियूं आहिनि, जंहिंजो ऐलान अॼु शाम ताईं या सुभाणे पीपुल्स पार्टी कंदी। त मुराद अली शाह समेत अहम पीपुल्स पार्टी जे अॻुवाणनि ते इहा ड्यूटी रखी वई आहे त जेके अनडिसाइसिव सीटूं आहिनि या जिन जिन सीटुनि ते इख़्तिलाफ़ आहिनि, त उते वञी पीपुल्स पार्टी जे जा जेके अॻूणा पार्लियामेंटेरियन आहिनि या इलेक्टेबल आहिनि, अॻुवान आहिनि, जेके मुखालफ़त कनि था पीपुल्स पार्टी जे टिकट होल्डर जी, त उनखे वञी उते राज़ी कनि ऐं जेके जिते टिकटुनि जा इख़्तिलाफ़ आहिनि उहे बि वञी डिसाइड कनि ऐं पार्टी खे रिपोर्ट ॾियनि। उनखां पोइ पार्टी फाइनल टिकट जारी कंदी। त अञा के अॻुवान जाम महताब सां राब्ते में आहिनि ऐं मुराद अली शाह जी, छाकाणि त जाम महताब शर्जील मेमण ऐं जाम महताब सां नवाब वसाइण वारनि सां क्लोज़ हो, त हाणे इन्हनि जी फाइनल ड्यूटी रखी वई आहे त इहे फाइनली। अॼु हिन खां पहिरें अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह ऐं निसार खोड़ो साहब जेको पीपुल्स पार्टी सिंध जा सदर आहिनि, उहे बि जाम महताब जे ॻोठ विया हुआ, उन सां मुलाक़ातूं थियूं हुयूं। उते मां सम्झां थो काफ़ी जेके जाम महताब के रिज़र्वेशन्स हुया उहे उते तमामु डिस्कस कया विया। हीअ तव्हां सही चओ था त मुराद अली शाह साहब वारो जेको पॉकेट आहे उहो वेझो हुयो फाइनली उनखे रखियो अथऊं, उनखे उन कमेटी में सुभाणे या परीहं वेंदो ऐं या जाम महताब खे घुराईंदा। मां सम्झां थो त सखर हेडक्वार्टर में कुझु अञा गॾिजाणियूं थियणियूं आहिनि, जंहिंमें जकाबाद वारो जेको इशू आहे ममताज़ जखराणी ऐं पंहिंजो औरंगज़ेब पंवर जो, इहो बि डिसाइड थियणो आहे। त मुराद अली शाह उते वञी पंहिंजी कैंप क़ाइमु कंदो ऐं उन सां गॾु उन्हनि जा वेझा दोस्त ॿिन्ही धुरियुनि खे ॿुधी करे पार्टी खे रिपोर्ट ॾींदा ऐं फाइनली फ़ैसिलो बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो ऐं बाद में उहो जेको आहे सो उनजो पॉलिटिकल सेक्रेटरी जेको आहे जमील सुमरो या पीपुल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो जेको आहे सो उनखे ऐलान कंदा। रफ़ीक साहब, PS उणवीह मीरपुर माथिलो उते इंजीनियर अब्दुल बारी पिताफ़ी खे टिकट अवॉर्ड कई वई आहे ऐं पाण जेको प्रोग्राम कयो सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड खे ऐं बारी खान खे ॿिन्ही खे लाइन ते वरितो। उन में लुंड सरदार जो इहो चवणो त उनजूं जेके ज़ाती रंजिशूं आहिनि उहे रहंदियूं। हाणे उहे ज़ाती रंजिशूं छा इतला आहिनि, ख़तमु थी वियूं आहिनि, ॿई हिक ॿिए खे वोट कंदा, पोज़ीशन छा आहे PS उणवीह ते? ॾिसो, ॿई हिक ॿिए जी ज़रूरत आहिनि। जेकॾहिं ख़ालिद अहमद ख़ान लुंड बारी पिताफ़ीअ जी मदद नथो करे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बारी पिताफ़ी बि उनजी मदद न कंदो। पिताफ़ियुनि जा वोट ऐं बारी पिताफ़ी जो जेको हल्का आहे बाबा, उहो 5 साल वज़ीर रहियो ऐं मुख़्तलिफ़ खातनि जो वज़ीर रहियो, त ज़रूरु हुनजो उते असरु रसूख़ हूंदो। ऐं सरदार बि आहिनि, कयूं पिताफ़ी हिन जो वॾो भाउ जेको SSP आहे उहो पिताफ़ियुनि जो सरदार आहे, उहो बारी सां गॾु आहे, ज़रूरु पोइ उहे बि हिनखे डेंट विझण जी कोशिशि कंदा। तंहिं करे मां जेको ॿुधो आहे त हिननि जे विच में बारी पिताफ़ी गुज़िरियल ॾींहुं ज़िलई सदर बाबर खान लुंड वटि वियो ऐं सरदार फयाज़ लुंड वटि वियो ऐं उन्हनि खे इहो चयूं त तव्हां जेको आहे सो चाचो ख़ालिद खान लुंड जेको आहे मूंखे राज़ी करे ॾियो। त इहे जेके बिहाइंड द कर्टेन पर्दे जे पोयां उन्हनि जूं जेको आहे सो पाण में मुलाक़ातूं थी वियूं आहिनि ऐं ॿई राज़ी थी विया आहिनि। अच्छा, हीअ जेको सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं अलीगौर महर में इख़्तिलाफ़ हुया, ज़ाहिर हुते त महरनि जा तमामु घणा स्ट्रॉन्ग पॉकेट्स आहिनि ऐं हाणे सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड जे मुक़ाबले में मियां मिठो जेको आहे उहो इलेक्शन कॉन्टेस्ट कंदो, उहो इंडिपेंडेंट कैंडिडेट हूंदो या नून लीग जो थिए थो या कहिड़ी, उहो अञा ताईं टिकटुनि वारो मामिलो जेको आहे उहो फाइनल कोन थियो आहे। ऐं हिते बारी पिताफ़ी जे मुक़ाबले में सरदार नादिर अकमल लगारी उहो इलेक्शन कॉन्टेस्ट कंदो। उते लगारी बिरादरी जो स्ट्रॉन्ग पॉकेट्स मीरपुर माथेलो ॾहरकी वारे इलाइक़े जे अंदरि मौजूदु आहे। त अवां सम्झो था त मियां मिठो, नादिर अकमल लगारी, इहे ॿई महर ग्रुप में हुया
हिन वक़्तु अली गौर महर पीपल्स पार्टी खे जॉइन कयो आहे, ज़ाहिर आहे त उन्हनि जी इंडिपेंडेंट पोज़ीशन हूंदी, त इहो हिकिड़ो हॉट पॉकेट आहे। इते इलेक्शन कॉन्टेस्ट खे कीअं था ॾिसो तव्हां? ॾिसो असांजी जेका पार्लियामानी ऐं पावर पॉलिटिक्स आहे उहा मुफ़ादनि जी बुनियाद ते हूंदी आहे। को बि कंहिंजो परमानेंट दोस्त न हूंदो आहे। सही। अॼु जॾहिं पीपल्स पार्टीअ में अली गौर महर ऐं सरदार ख़ालिद ख़ान लुंड पाण में ठही विया आहिनि त ठही विया आहिनि। हाणे इहे गॾु आहिनि, बाक़ी इन्हनि जे कॾहिं जेके हुआ उहे को बि माण्हू जेको आहे सो फुज़ूल वज़न न खणंदो आहे। सही। तंहिं करे हाणे मियां मिठे नादर अकमल लगाड़ी खे पंहिंजो हिकिड़ो पंहिंजो मुस्तक़बिल ठाहिण लाइ पंहिंजी हिकिड़ी नई हिकमत अमली मरतब करणी पवंदी। हिन महिल उते पीपल्स पार्टी आहे ऐं पीपल्स पार्टी में अली गौर महर ऐं ख़ालिद ख़ान लुंड हिकु आहिनि। ऐं तव्हांखे पुराणे उन में बि वठी हलां त जॾहिं मियां मजन जेको भरचूनी जो आहे उनजी पीर अब्दुल ख़ालिद गादी नशीन जो फर्ज़ान, हा, उनजी जॾहिं जेका सा शादी थी हुई खानगढ़ मां सरदार मोहम्मद बख्श महर जे घरां, त हा त जेको आहे सो उन ते अली गौर ख़ान खे काफ़ी रिज़र्वेशन्स हुआ। त अहिड़े नमूने सां इहे मामला कंटिन्यू न हलंदा आहिनि। ऐं नादर अकमल लगाड़ीअ जे लाइ जेको आहे सो ख़ालिद ख़ान लुंड ऐं अली गौर ख़ान महर ॿिन्ही कोशिशि कई त बारी पिताफ़ीअ खे बाईपास कनि ऐं उन जाइ ते नादर अकमल लगाड़ी अचे, पर पलो जेको आहे सो पिताफ़ी जो भारी थियो, वज़न उन में हुयो। ऐं वेंदे वेंदे बिलावल जेको आहे सो चई वियो, बारी पिताफ़ी जॾहिं बिलावल खे चयो त चाचे ख़ालिद लुंड खे मुंहिंजी पारत कयो, त उन खां पोइ बिलावल उनखे पारत करे वियो आहे। त हाणे जेकॾहिं हू मुखालफ़त कंदा त अॻिते जॾहिं क़ौमी असेंबली में पहुचंदा, अली गौर महर बि क़ौमी असेंबली जो उमेदवार आहे, ख़ालिद ख़ान लुंड बि क़ौमी असेंबली जो उमेदवार आहे, ज़रूरु इहो जेको एम्बिशियस साइकिल आहे इहो हलंदो। सुभाणे क़ौमी असेंबली में पहुचंदा, जेकॾहिं कोलिशन ठहे थी त वज़ारतुनि जी घुर कंदा, त पोइ पार्टी क़यादत हिननि खे चेक कंदी त बाबा तव्हां इलेक्शन में त जेको आहे पार्टी डिसिप्लिन खे फॉलो ई कोन कयो आहे, तंहिं करे हाणे तव्हां वफ़ाक़ी वज़ारत या मुमलिकती वज़ारत असां तव्हांखे छो ॾियूं। तंहिं करे हीअ अहिड़ी रिस्क कोन खणंदा ऐं पार्टीअ जे पॉलिसीअ ते हलंदा। जीअं पंहिंजो मां तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जाम महताब खे बि अहिड़े क़िस्म जी आछ कई वई आहे त तूं सबुरु कर, सेनेटर रहो, तोखे असां वफ़ाक़ी वज़ारत ॾींदासीं। इन बुनियाद ते उहो राज़ी थियो आहे, पर ॾिसजे त अञा छा थो हले, इहो फ़ैसिलो 2-3 ॾींहंनि में थी वेंदो। रफ़ीक साहब, हाणे हलूं था पाण सखर, ही बि हॉट जेको तक आहे नोमान शेख वारो, छा सबबु आहे उते जेका असां ॾिठी लिस्ट त उते टिकट अञा ताईं अवॉर्ड न कई वई आहे, पेंडिंग में रखियो वियो आहे? उते नओं कैंडिडेट आयो आहे मोहम्मद अली शेख। सही। उनजे लाइ पहिरियों ही ताजमोहन शेख जी फैमिली में, ताजमोहन शेख जेको कंहिं ज़माने में पंहिंजो MPA बि रही चुको आहे, MPA हुयो ऐं 88 में बलोड MP हो ऐं उन वक़्तु ख़ुर्शीद शाह जी वॾी मदद कई हुई। ऐं ख़ुर्शीद शाह ऐं पाण में दोस्त आहे, पर पोइ सियासत जा जेके रंग हूंदा आहिनि उहे जेके आहिनि से ताजमोहन शेख खे खाई विया ऐं उनजो शिकार गुलाम कादिर भुट्टो बि थियो, हलीम पीरज़ादो बि थियो ऐं ख़ुर्शीद शाह अप कंदो वियो। ऐं हींअर ख़ुर्शीद शाह सखर जी सियासत जो हिकिड़ो मज़बूत किरदारु आहे। अहिड़े नमूने सां मोहम्मद अली शेख पहिरियों घुर कई त रोड़ीअ वारी जेका सीट आहे अवेस कादिर शाह वारी, उहा खेसि ॾिनी वञे। उन ते ख़ुर्शीद शाह जेको आहे सो रजिस्ट कयो, उहा उनखे न मिली। ॿी उनजी तरजीह त फ़ारूक शाह जेको ख़ुर्शीद शाह जो फर्ज़ंद आहे, उहा सीट खेसि ॾिनी वञे, उहा बि उनखे न ॾिनी वई, छाकाणि ख़ुर्शीद शाह रजिस्ट कयो। हाणे उनजो नासिर शाह सां उहो मुक़ाबिलो न पियो करे सघे, तंहिं करे नासिर शाह खे बि मिली। हाणे उते आहे नोमान शेख जेको उहो आहे, त असेंबलीअ जे अंदरि उनजो को ख़ासि किरदारु हिकिड़ो वोकल न रहियो आहे। दावतुनि जो वॾो धणी आहे, दावतूं कंदो आहे, खाइण पीअण हेॾां होॾां, उन में वॾो मज़बूत आहे, पर असेंबली जे अंदरि वोकल न आहे। जीअं कादिर पटेल वारा हुआ या ॿिया हुआ ॻाल्हाईंदा, हीउ कोन ॻाल्हाईंदो हो, हीउ ॾाढो हो हूंदो। ऐं ॿियो पीपल्स पार्टी जो इहो चवणु आहे त अरसलान शेख जेको नोमान जो भाउ आहे, उहो सखर जो मेयर आहे ऐं उहो बि हिकिड़ो वॾो उहिदो आहे। हिननि जो वालिद साहबु इस्लामुद्दीन शेख हाणे जेको आहे सो बीमार आहे, त अहिड़े नमूने सां उनजो असरु ऐं आसिफ ज़रदारी सां उनजी जेका दोस्ती उहा बि थोरी परे रहण जे करे घटि पई वञे थी। ऐं सियासी फ़ैसिलो आहे। ऐं हिन दफ़े सखर जे मामले में जेको आहे सो बिलावल
वधीक जेको आहे सो ऑन बोर्ड आहे। रफ़ीक साहब हिकिड़ो इम्प्रेशन इहो हुयो ख़ुर्शीद शाह जे हवाले सां ख़ुर्शीद शाह आसिफ़ ज़रदारी जे गुड बुक में शामिल न आहे के इख़्तिलाफ़ी मामला हुआ उहे इख़्तिलाफ़ी मामला लॻे थो सेटल थी विया जो ख़ुर्शीद शाह जे फैमिली खे 3 उते टिकेटूं मिलियूं आहिनि या अञा ताईं तव्हां सम्झो था त उहा सूरताल आहे? ॾिसो आसिफ़ ज़रदारी ऐं ख़ुर्शीद शाह जे विच में सूरताल उहा ई आहे जेका अञा सुधो हा जेका उनजा सबब छा आहिनि? जंहिंजी शुरूआति आसिफ़ ज़रदारी वटि ही जेको गुज़िरियल ईद ते नासिर शाह सां गॾु वियो त उते जेके आसिफ़ ज़रदारी ऐं ख़ुर्शीद शाह जे विच में जुमिलनि जी जेका ॾे वठि हुई उहा ॾाढी जेका आहे सा तिखी हुई। अच्छा उहे लफ़्ज़ मां बयानु नथो करे सघां पर सॉरी उहा ॾाढी जेका आहे सा तिखी हुई। उन खां पोइ इन्हनि जूं मुलाक़ातूं थियूं ऐं मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त हिन दफ़े पीपल्स पार्टी खे इस्टेब्लिशमेंट जो आसिरो घटि आहे ऐं इहा हिकिड़ी चवणी हुई त जेकॾहिं पीपल्स पार्टी इस्टेब्लिशमेंट सां गॾिजी इलेक्शन विढ़ंदी त उन में ख़ुर्शीद शाह आउट हूंदो। जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट न आहे ऐं पार्टी बेस ते पार्टी पंहिंजे बैसाखियुनि ते या पंहिंजे गोॾनि ते पंहिंजे पेरनि ते इलेक्शन विढ़ंदी त उनखे मज़बूत उमेदवार खपनि पोइ उहा मुखालफ़त बर्दाश्त नथी करे सघे। इन सूरत हाल जो फ़ाइदो ख़ुर्शीद शाह खे मिलियो आहे। सही त हीअ जेका इलेक्शन आहे इहा छाकाणि त इस्टेब्लिशमेंट जो पीपल्स पार्टी पाण चवंदी रही आहे त नवाज़ शरीफ़ ऐं मुस्लिम लीग नून जे तरफ़ वधीक झुकाव आहे असां ॾांहुं घटि आहे। उन घटि हुजण जे करे बि उन्हनि खे मज़बूत उमेदवार पिया खपनि ऐं हीअ जेका लिस्ट ॿुधाए थी जेका कल्ह अनाउंस थी आहे टिकेट जी त इन में बि मज़बूत उमेदवार ई पीपल्स पार्टी रखिया आहिनि ऐं उन में जेको आहे अहिड़ा कमज़ोर उमेदवार लैंड हुननि कोन कया। रफ़ीक साहब पाण जीअं ख़ुर्शीद शाह जी फैमिली जूं 3 टिकेटूं आहिनि ईअं ॾिसूं था त मखदूम महर ॿिया अहिड़ा कहिड़ा ख़ानदान आहिनि जिन्हनि खे फैमिलीज़ में वधि टिकेटूं मिलियूं आहिनि या हिकिड़ा उहे ख़ानदान आहिनि जेके आउट थिया आहिनि थोरो उन्हनि ते बि ॻाल्हायो ऐं जेके हीअ टिकेटुनि जे हवाले सां जेके फैमिलीज़ में सभिनी खां वधीक उन्हनि खे टिकेटूं मिलियूं आहिनि? सभिनी ॾिसो न महरनि वटि 3 टिकेटूं आहिनि हिकु एमएनए 2 एमपीए। सही मखदूम जमील हाला सही 3 टिकेटूं मखदूम जमील एमएनए संदसि फर्ज़न जेको आहे सो हाला ऐं सईदाबाद मां एमपीए जो कैंडिडेट ऐं मखदूम रफ़ीक़ुज़मान पाण सियासत मां आउट उनजो पुटु जेको आहे उहो मटियारी मां मखदूम रफ़ीक वारी जेका सीट आहे उतां एमपीए थींदो। ठीकु टियों जेको अहिड़े क़िस्म जो ख़ुर्शीद शाह तव्हां पाण बयानु कयो महर मूं बयानु कया टियों मखदूम जमील जिन खे 3 सीटूं मिलियूं आहिनि। अहिड़ी रीति कोहिस्तान जो मज़बूत किरदारु मलक असद सिकंदर उनखे 2 मिलियूं आहिनि। पंहिंजे पुट खे थाणे बुला खान तां एमपीए कराए थो ऐं उतां ज्ञानचंद ईसराणी आउट थी वियो आहे ऐं उनखे रिज़र्व सीट ॾिनी अथऊं। पाण एमएनए जी टिकट विढ़ंदो कोटड़ी ऐं सेवण जामशोरो वारी सीट तां उतां सिकंदर राहपुटो आउट। मुराद अली शाह सेवण मां सिकंदर शोरो कोटड़ी मां। आफ्ताब शबान मीराणी हेॾो वॾो जेको सीनियर ऐं बेनज़ीर जे वेझो उहो सियासत मां आउट संदसि धीअ खे रिज़र्व सीट औरतुनि वारी मिली आहे। ससी पली जो गुलाम कादिर पली जो हेॾो वॾो ख़ानदानो 2 सीटूं हूंदियूं आहिनि वालिद डिस्ट्रिक्ट काउंसिल हे उहो बा हिन उन ॾींहुं पंहिंजे जेका पार्लियामानी बोर्ड जी आॾो आई त उते रोई पई उनखे टिकट कोन ॾिनऊं। रिज़र्व सीट ते बि कोन वई पली जो ख़ानदान पली जो ख़ानदान आउट थियो। काइम अली शाह ज़िद कयो उनखे साॻी एमपीए जी सीट ॾिनो ऐं संदसि न्याणी नफ़ीसा शाह खे कोडी जी खैरपुर क़ौमी असेंबली जी जनरल निशस्त। वसाणनि जी छा पोज़ीशन आहे? उन्हनि खे हिकिड़ी सिंगल सीट मिली आहे हालार जी। हा वसाणनि जो जेको मामिलो हाणे अची अटकियो आहे उहो जीअं अटकियो आहे पीर ॻोठ वारी जेका पीएस आहे 31 जिते राशिद शाह जेको पीसा पागारे जो फर्ज़ंद आहे उनजे मुक़ाबले में वॾो हिकिड़ो ज़िद आहे। उते 4 स्ट्रांग कैंडिडेट बीठा आहिनि मंज़ूर वसाण पाण नवाब वसाण साईं बचल शाह जेको डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी आहे ऐं रेहाना मुस्तफ़ा सुहाग जेका तालीम वारी सेक्रेटरी श्री नारे जो ऐं अॻूणो सेक्रेटरी मुस्तफ़ा साहब जी न्याणी आहे उहे बीठा आहिनि ऐं उनजे विच में पीपल्स पार्टी सूमर ताईं को न को फ़ैसिलो कंदी त कहिड़ो कैंडिडेट लैंड करे थी। अहिड़ी रीति जेके आफ्ताब शबान मीराणी हलियो वियो मखदूम रफ़ीक हलियो वियो। रफ़ीक साहब ॿियो हिकिड़ो पीपल्स पार्टी जे अंदरि हाणे पीपल्स पार्टी जे अंदरि जेको आहे पीपल्स पार्टी भुट्टोज़ जी लेगेसी जी पार्टी आहे
ऐं उनमें शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद मुर्तज़ा भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो, गढ़ी खुदाबख्श में 4 क़बरूं उते मौजूदु आहिनि। असां पीपल्स पार्टी जे अंदरि ॾिसूं था त भुट्टो फैमिली मां या भुट्टो कम्यूनिटी मां जन बि टिकट लाइ अप्लाई कयो, कंहिं हिकिड़े सिंगल कैंडिडेट खे बि उहा टिकट अवॉर्ड न कई वई आहे। छो भुट्टो सां शकील भुट्टो जी साहब- ज़ात खे त भुट्टो ज़रदारी सां गॾु उहो कयो वञे थो, ही भुट्टो ज़ात सॼी जी सॼी कॉर्नर थी वई आहे। इहो ॾाढो ॾुखईंदड़ ऐं हिसास सुवालु आहे। मां पाण भुट्टो आहियां ऐं मुंहिंजो तालुक़ु लाड़काणे सां आहे ऐं लाड़काणे में मुंहिंजो वोट आहे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त इहो पीपल्स पार्टीअ जो जीअं पीपल्स पार्टीअ लाइ हिकिड़ी चवणी आहे त पीपल्स पार्टी मज़लूमनि जी ज़ालिम पार्टी आहे ऐं फ़ैसिला अहिड़ा कंदी आहे जो जियाला आहे उहो सभु ईअं पुसिजी रहिजी वेंदा आहिनि। इहो बि हिकिड़ी मज़लूमनि जे लाइ ज़ालिम वारो जेको आहे सो कंसेप्ट आहे ऐं जो हिन महिल उते मोहम्मद अली भुट्टो या बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद जा जेके पंहिंजा सोट हुआ वेझा हुआ, शाहिद भुट्टो, सईद भुट्टो, मोहम्मद अली भुट्टो, इहा त उन्हनि जी फैमिली हुई, उन्हनि खे टिकट न ॾिनो। पर केतिरा ई अहिड़ा भुट्टा आहिनि जिन पार्टीअ जे लाइ पंहिंजूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं। अब्दुल फताह भुट्टो आहे, पीपल्स पार्टी ज़िले लाड़काणे जो सदर हो, जंहिंजो भाउ अनवर भुट्टो लाड़काणे मां MNA थींदो हुयो ऐं हू मरंदे मरी वियो। पीपल्स पार्टी सां हुन बेवफ़ाई न कई, उनखे नज़रअंदाज़ करे छॾियो। अहिड़ा खोड़ ॿिया भुट्टा आहिनि, सिर्फ़ु इन करे। अच्छा, पार्टी क़यादत वटि आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, उनजी फैमिली वटि केतिरियूं टिकटूं आयूं आहिनि? ॾिसो हुन वटि तव्हांजे साम्हूं ई ॻाल्हि आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे ऐं शहदादकोट जे 2 तकनि तां क़ौमी असेंबली जो उमेदवार आहे। आसिफ अली ज़रदारी नवाबशाह मां पाण उमेदवार आहे। संदसि भेण डॉक्टर अज़रा पेचू साहिबा नवाबशाह मां MP जी उमेदवार आहे। अदी फरियाल टालपुर रतोदरो मां जेको आहे सो पीपल्स पार्टी जी MP जी उमेदवार आहे। यानी 4 जेके सीटूं आहिनि। अली हसन ज़रदारी जंहिंजी का मेरिट नथी ठहे पार्टी जे अंदरि, न त को पार्टी जेको पुराणो कारकुन आहे जियालो आहे, सिर्फ़ु आसिफ ज़रदारी ख़ानदान सां विझड़ाई जे करे ठटे में उते अची उनखे इम्पोज़ कयो अथऊं ऐं कुर्बानी ॾींदड़ ऐं उतां जा जेके लोकल माण्हू जिन जा राज बाग बिरादरियूं आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज़ करे छॾियऊं। घनी बघियाड़ आहे, ख़ुदि जेको आहे सो पली जो फैमिली आहे या ॿिया आहिनि, अहिड़े नमूने सां उन्हनि खे नज़रअंदाज़ करे। डॉक्टर वाहिद सुमरू आहे, MNA रहियो आहे, MP रहियो आहे ऐं बेनज़ीर साहिबा जे दौर में वज़ीर सिहत रहियो। उन जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि। उनजो पीउ मोहम्मद ख़ान सुमरो जेको आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में जेको आहे सो वज़ीर रहियो, MNA रहियो। मोहम्मद उस्मान सुमरो जेको पार्टीशन खां 37 वारी असेंबली उनजे अंदरि उन में हुयो। अहिड़े नमूने सां खोड़ जेके आहिनि से किरदार जेके आहिनि से उन्हनि खे बिल्कुलु पाण इन्हनि किरदारनि ते बि ॻाल्हाईंदासूं। टिकट जा जेके मामला आहिनि ईंदड़ प्रोग्रामनि में पाण कोशिशि कंदासूं त उन्हनि ते अञा वधीक जेको आहे उनजो तफ़सीली जाइज़ो वरितो वञे पियो। टाइम टू टाइम हींअर इलेक्शन जी जेको आहे उहो कंपेन शुरू थी चुकी आहे त पंहिंजी कोशिशि हूंदी त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जो जाइज़ो वठिजे। पंजाब जी सूरत हाल, KPK जी सूरत हाल, बलूचिस्तान जी सूरत हाल असांजी कोशिशि हूंदी त नाज़रीन खे उनजो अपडेट ॾियूं। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। रफ़ीक साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह।